कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि सिंध सरकार पारां मुक़ररु कयल नवनि तर्जुमाननि जो इजलास में गंवर खान इसराण, हीर सोहू, नादर नबील गब्बोल, सुखदेव असरदास हेमणानी, बुलंद खान जुणेजो समेत अफजाल सैयद, सैयद तहसीन आबदी, सैयदा अकरबा फातिमा, मुस्तफ़ा अब्दुल्ला बलोच, सेक्रेटरी इतलात नदीम रहमान मेमून शरीक थिया। गॾिजाणीअ में हुकूमत जे मवसलाती हिकमत अमलीअ खे अॻिते वधाइण ऐं ख़दशनि खे असराइते तरीक़े सां ख़तमु करण जे मामलनि ते गौर कयो वियो, जॾहिं त हुकूमती बयाने मीडिया तालुकात जे वाधारे ऐं सिंध हुकूमत पारां अवाम जे भले लाइ शुरू कयल मनसूबनि जी असराइती तशहीर जे लाइ हिकमत अमलियुनि ते बहस कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त हुकूमत जे तर्जुमाननि जी वॾी ज़िम्मेवारी आहे। हीअ ज़िम्मेवारी तव्हांखे सिंध सरकार ॾिनी आहे। हुकूमत चाहे थी त अवाम खे हुकूमत जे मनसूबनि बाबति मुकमिल ॼाण हुजे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त असांखे उन ॻाल्हि खे यकीनी बणाइणु घुर्जे त अवाम खे हुकूमत जे कोशिशुनि ऐं प्रोग्राम जे बारे में सुठे नमूने सां आगाही ॾिनी वञे। असांखे माण्हुनि जी हकारी मालूमात ताईं रसाई ऐं संदन मायूसियुनि जो ख़ात्मो घुर्जे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी आला क़यादत ऐं सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी अॻवानीअ में अवाम जी ख़िदमत सिंध हुकूमत जो अज़म आहे। पीपल्स पार्टी सदाईं अवाम जी ख़ुशहालीअ खे अहमियत ॾिनी आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त असांजा तर्जुमान ग़लति मालूमात जो मुक़ाबिलो करणु ऐं असांजे कामयाबियुनि खे उजागर करण में अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। सिंध सरकार जे तरक़ियाती मनसूबनि लाइ हुकूमती तर्जुमान बहितरीन कमु कंदा। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त असांखे सोशल मीडिया ते बि ध्यानु ॾियणो पवंदो, सभिनी सां गॾिजी कमु करणो पवंदो। सिंध जे माण्हुनि जो एतमाद बरक़रार रखण लाइ शफ़ाफ़ियत तमामु घणी ज़रूरी आहे।